ओम शांति। अॼु जो मुंहिंजी तारीख़ 18/4/2024। मिठा मिठा बाप दादा चवनि था, मिठे मिठे ॿार, बाप आहे दाता। तव्हां ॿारनि खे बाप सां कुझु बि मांगण जी दरकार न आहे। कहावत आहे न, मांगण सां मरणो भलो। प्रश्न आहे, कहिड़ी स्मृति सदा रहे त कहिड़ी ॻाल्हि जी चिंता व चिंतन न रहंदो। उत्तर आहे, जो पास्ट थियो सुठो व बुरो ड्रामा में हुयो, सॼो चकर पूरो थी पोइ रिपीट थींदो आहे। जीअं जो पुरुषार्थ कंदो आहे अहिड़ो पद पाईंदो आहे। इहा ॻाल्हि स्मृति में रहे त कहिड़ी ॻाल्हि जी चिंता व चिंतन न रहंदो। बाप जो डायरेक्शन आहे, ॿार बीती खे चितो न, उल्टी सुल्टी कोई बि ॻाल्हि न ॿुधो न ॿुधायो। जो बाप ॻाल्हि बीती वई उनखे न त वीचार करो न रिपीट करो। जो ॻाल्हि बीती वई हुनखे न त वीचार करो न रिपीट करो। ओम शांति। रूहानी ॿार प्रति रूहानी बाप ई सम्झाइनि था। रूहानी बाप खे दाता चइबो आहे न, उहा आप ई सभु कुझु ॿारनि खे ॾींदा आहिनि। ईंदा ई आहिनि विश्व जो मालिक ठाहिणु। कीअं ठहिणो आहे इहे सभु कुझु ॿारनि खे सम्झाईंदा आहिनि, डायरेक्शन ॾींदा रहंदा आहिनि। दाता आहे न त सभु आपे ई ॾींदा आहिनि। मांगण सां मरणो भलो। कोई बि चीज़ मांगणी न हूंदी आहे। शक्ति, आशीर्वाद, कृपा कोई ॿार मांगदा रहंदा आहिनि। भक्ति मार्ग में मांग करे मथो पटके सॼी सीढ़ी हेठि ई उतरदा आया आहिनि। हाणे मांगण जी कोई दरकार न आहे। बाप चईंदा आहिनि डायरेक्शन ते हलो। हिकु त चईंदा आहिनि बीती खे चितो न, हिकु त चईंदा आहिनि कि बीती खे चितो न। ड्रामा में जो कुझु हुयो पास्ट थी वियो, हुनजो वीचार न करो, रिपीट न करो। बाप त सिर्फ़ु 2 अक्षर ई चईंदा आहिनि, मामेकम यादि करो। बाप डायरेक्शन अथवा श्रीमत ॾींदा आहिनि, हुन ते हलणु ॿारनि जो कमु आहे। इहे सभिनि खां श्रेष्ठ डायरेक्शन आहे। कोई केतिरो बि प्रश्न उत्तर आदि कंदा आहिनि, बाबा खे त बाबा त 2 अक्षर ई सम्झाईंदा आहिनि, मां आया ही पतित पावन। कोई केतिरा बि प्रश्न उत्तर आदि कंदा आहिनि, बाबा त 2 अक्षर ई सम्झाईंदा आहिनि, मां आहियां पतित पावन। मूंखे यादि करो त तव्हांजा सभु पाप कटिजी वेंदा। बसि यादि जे लाइ कोई डायरेक्शन डायरेक्शन ॾिनो आहे छा? बाप खे यादि करणु कोई रड़ी मारणु व चिल्लाइणो न आहे। अंदर में सिर्फ़ु बेहद जे बाप खे यादि करो। ॿियो डायरेक्शन छा ॾींदा आहिनि? 84 जे चकर खे यादि करो, छो जो तव्हांखे देवता ठहिणो आहे। बाबा चईंदा आहिनि ॿियो मां तव्हांखे डायरेक्शन छा ॾियां? सिर्फ़ु ख़ुदि खे आत्मा सम्झी बाप खे यादि करो, 84 जे चकर खे यादि करो, छो जो तव्हांखे हाणे देवता ठहिणो आहे। देवताउनि जी महिमा त तव्हां अधु कल्प कई आहे न। देवताउनि जी महिमा त तव्हां अधु कल्प कई आहे। ॿार जे रोअण जी आवाज़ आई। हाणे इहे डायरेक्शन बि सेंटर वारनि खे ॾींदा आहिनि कि ॿारनि खे कॾहिं बि न वठी अचो। उन्हनि जो कोई प्रबंध करिणो खपे। बाप सां जंहिंखे वरसो वठिणो हूंदो उहो आपे ई प्रबंध कंदा। ये रूहानी बाप जी यूनिवर्सिटी आहे, हिन में नंढे ॿारनि जी दरकार न आहे। ब्रह्मणी टीचर जो कमु आहे सर्विसेबल लाइक़ु जॾहिं ठहनि तॾहिं हुननि खे रिफ्रेश करण लाइ वठी अचनि। कोई बि वॾो आदमी हुजे व नंढो हुजे, इहा यूनिवर्सिटी आहे। हिते ॿारनि खे जो वठी ईंदा आहिनि उहे इहे न सम्झंदा आहिनि कि इहा यूनिवर्सिटी आहे। मुख्य ॻाल्हि आहे हीअ यूनिवर्सिटी। हिन में पढ़ण वारा वॾा ॾाढा समझदार खपनि। कच्चा बि डिस्टर्बेंस कंदा आहिनि, छो जो बाप जी यादि में न रहंदा आहिनि त बुद्धि हेॾे होॾे भटकदी रहंदी आहे। नुक़सानु करे ॾींदा आहिनि न, यादि में रही न सघनि। ॿार खणी ईंदा पंहिंजा ॿार त हिन में ॿारनि जो ई नुक़सानु आहे। कोई ॼाणंदा ई न आहिनि त इहा गॉड फादरली यूनिवर्सिटी आहे। हिते मनुष्य खां देवता ठहिणो हूंदो आहे। बाप चईंदा आहिनि पर गृहस्थ व्यवहार में पंहिंजे ॿारनि सां गॾु रहो। हिते सिर्फ़ु 1 सप्ताह त छा 3-4 ॾींहं बि काफ़ी आहिनि। नॉलेज त ॾाढी सहज आहे। बाप खे पहचानणो आहे। बेहद जे बाप खे पहचानण सां बेहद जो वरसो मिलंदो आहे। असांखे बेहद जे बाप खे पहचानण सां बेहद जो वरसो मिलंदो आहे असांखे।
पूरी विश्व जी बादशाही मिलंदी आहे न, कहिड़ो वरिसो, बेहद जी बादशाही मिलंदी आहे। ईअं न सम्झो प्रदर्शनी व म्यूज़ियम में सर्विस न थींदी आहे, ढेर अनगिनत प्रजा ठहींदी आहे। ब्राह्मण कुल, सूर्यवंशी, चंद्रवंशी टई हिते स्थापना थियनि था, त हीअ ॾाढी वॾी यूनिवर्सिटी आहे। बेहद जो बाप पढ़ाईंदा आहिनि, हिकदमि दिमाग़ ई पुर थी वञिणो खपे, परंतु बाप आहे साधारण तन में, पढ़ाईंदा बि साधारण रीति आहे, इन करे मनुष्य खे जचंदो न आहे। बाबा त साधारण तन में ईंदा आहिनि, साधारण रीति सां ई पढ़ाईंदा आहिनि, परंतु मनुष्यनि खे जचंदो न आहे। गॉड फादरली यूनिवर्सिटी पोइ हीअं थींदी, बाप चवंदा आहिनि मां ग़रीब निवाज़ आहे, ग़रीबनि खे ई पढ़ाईंदो आहे, साहूकारनि खे त ताक़त न पढ़ण जी, उन्हनि जी बुद्धि में त महल माड़ी ई रहंदी आहे, ग़रीब ई साहूकार ठहींदा आहिनि, साहूकार ग़रीब ठहींदा, इहे क़ाइदो आहे। दान करी साहूकार खे ॾिबो अछा, इहे बि अविनाशी ज्ञान रत्ननि जो दान आहे, इहे बि अविनाशी ज्ञान रत्ननि जो दान आहे, जो बाबा असां सभिनि खे करनि था। साहूकार दान वठी न सघंदा, इहे ज्ञान वठण लाइ बुद्धि फ्री हुजणी खपे। बुद्धि में इहो कमु, इहो पैसो, त कीअं वठी सघंदा, बुद्धि में वेंदो ई न, उहो पंहिंजी हद जी रचना धन दौलत में ई फसा रहंदा, उन्हनि जे लाइ त इहो आहे ई जीअं स्वर्ग। चवंदा आहिनि असांखे ॿिया स्वर्ग जी दरकार न आहे, कोई वॾो माण्हू मरंदो आहे त चवंदा आहिनि स्वर्ग पधारियो, आपे ई चई ॾींदा आहिनि कि स्वर्ग वियो, त ज़रूरु हाणे नर्क आहे न, परंतु एतिरा पथर बुद्धि आहिनि जो सम्झंदा न आहिनि नर्क छा आहे, इहे त तव्हां केतिरी वॾी, उहे एतिरो सम्झंदा न आहिनि कि नर्क छा आहे, इहे त तव्हांजी केॾी वॾी यूनिवर्सिटी आहे असांजी। बाप चवंदा आहिनि जंहिंजी बुद्धि जो तालो लॻल हूंदो उन्हनि खे ई अची करे पढ़ाईंदो आहे, इहे त तव्हांजी केॾी वॾी यूनिवर्सिटी आहे। बाप चवंदा आहिनि जंहिंजी बुद्धि जो तालो लॻल हूंदो उन्हनि खे अची करे पढ़ाईंदो आहे। बाप जॾहिं अचनि तॾहिं अची करे तालो बि खुलंदो आहे, हीअ तव्हांजी ॾाढी वॾी यूनिवर्सिटी आहे। बाप चवंदा आहिनि जंहिंजी बुद्धि में तालो लॻल हूंदो उन्हनि खे ई अची करे मां वरी अची करे पढ़ाईंदो आहे। बाप जॾहिं अचे तॾहिं बुद्धि जो तालो खोलजंदो आहे, बाप जॾहिं अचे तॾहिं बुद्धि जो तालो खुलिजी वेंदो। त बाप ख़ुदि डायरेक्शन ॾींदा आहिनि तव्हांजी बुद्धि जो तालो कीअं खुलंदो। बाप सां कुझु मांगणो न आहे, हिन में निश्चय खपे। केतिरो मोस्ट बिलवेड बाबा आहे जेके भक्ति में असां यादि कंदा हुआसीं, जीअं यादि कबो आहे, जंहिंखे यादि कबो आहे उहो ज़रूरु कॾहिं ईंदो बि न, यादि कंदा ई आहिनि पोइ वरी खां रिपीट थियण जे लाइ, यादि कंदा ई आहिनि वरी खां रिपीट थियण लाइ, मतिलबु वरी खां वरी असां पावन ठहूं, वरी पाठ वॼायूं। त बाप अची करे ॿारनि खे ई सम्झाईंदा आहिनि, ॿारनि खे पोइ ॿाहिरि वारनि खे सम्झाइणो आहे कि कीअं बाप आया आहिनि, छा चईंदा आहिनि। ॿार तव्हां सभु पतित आहियो, मां ई अची करे पावन ठाहींदो आहियां, तव्हां आत्माऊं जो पतित ठहिया आहियो, हाणे सिर्फ़ु मुंहिंजो पतित पावन बाप खे यादि करो। बाबा चईंदा आहिनि कि हाणे मुझ पतित पावन बाप खे यादि करो, मुझ सुप्रीम आत्मा खे यादि करो। तव्हां आत्मा आहियो जो पतित ठही आहियो, हाणे सिर्फ़ु मुझ पतित पावन बाप खे यादि करो, मुझ सुप्रीम आत्मा खे यादि करो, त तव्हां सभिनि आत्माउनि जो भलो थिए, हिन में कुझु मांगण जी दरकार न आहे। तव्हां भक्ति मार्ग में अधु कलाक मांगियो मिलियो कुझु बि न, हाणे मांगणु बंदि, असां आपे ई तव्हांखे ॾींदा आहियूं। बाप जो ठहिण सां वरसो त मिलंदो ई आहे, जो बालिक वॾा ॿार हूंदा आहिनि उहे झटि बाप खे सम्झी वेंदा आहिनि। बाप जो वरसो आहे ई स्वर्ग जी बादशाही, 21 पीढ़ी आहे, इहे त तव्हां ॼाणंदा आहियो। जॾहिं नरकवासी आहियूं त ईश्वर अर्थ दान पुण्य करण सां अल्पकाल जे लाइ सुख मिलंदो आहे,
मनुष्य धर्माऊ बि कढंदा आहिनि। अक्सर करे वापारी माण्हू कढंदा आहिनि त जो वापारी हूंदा उहो चईंदा असां बाप सां वापारु करणु आया आहियूं। जो वापारी माण्हू हूंदा उहो चईंदा असां बाप सां वापारु करणु आया आहियूं। ॿार बाप सां वापारु कंदा आहिनि, बाप जी प्रॉपर्टी वठी करे पोइ उन सां श्राद्ध, बाप जी प्रॉपर्टी वठी करे पोइ उन सां श्राद्ध आदि खिलाईंदा आहिनि, दान पुण्य कंदा आहिनि, धर्मशाला मंदिर आदि ठाहींदा त उन सां बाप जो उन्हनि जो उन धर्मशाला मंदिरनि जो बाप जो नाम रखंदा। छो जी जंहिंसां प्रॉपर्टी मिली उन जे लाइ ज़रूरु करिणो पए न, उहो बि सौदो थी वियो। उहे सभु आहे जिस्मानी ॻाल्हियूं। हाणे बाप चईंदा आहिनि बीती खे चितो न, उल्टी सुल्टी ॻाल्हि कोई ॻाल्हि ॿुधो न, उल्टा सुल्टा कोई प्रश्न पुछे त चओ हिन ॻाल्हियुनि में वञण जी दरकार ई न आहे। तव्हां पहिरियों बाप खे यादि करो। भारत जो प्राचीन राजयोग नामी ग्रामी आहे। जेतिरो यादि कंदव दैवी गुण धारण कंदव ओतिरो ऊच पद पाईंदव। यादि सां असांजी आत्मा पावन थी वेंदी। दैवी गुण धारण करण सां असांखे पद ऊच मिलंदो। ये यूनिवर्सिटी आहे न, एम ऑब्जेक्ट क्लियर आहे। पुरुषार्थ करे अहिड़ो ठहिणो आहे, दैवी गुण धारण करणा आहिनि, कंहिंखे दुख न ॾियणो आहे। कोई बि प्रकार जो दुख न ॾियणो आहे। असां दुख करता सुख करता बाप जा ॿार आहियूं। सो त सर्विस सां मालूम पवंदो। ॾाढा नया बि ईंदा आहिनि। 25-30 वर्ष वारनि खां 10-12 ॾींहं जा तिखा थी वेंदा आहिनि। शुरू में ईंदा आहिनि न, नया ईंदा आहिनि, ॾिसंदा आहिनि समय घटि आहे त झटि उन खां तिखा हली वेंदा आहिनि। तव्हां ॿारनि खे पोइ आप समान ठाहिणो आहे। जेसिताईं ब्रह्मन न ठहे त देवता कीअं ठहे। ब्रह्मन अर्थात जेसिताईं पवित्रता जी प्रतिज्ञा न करे तेसिताईं दैवी गुणनि जी धारणा कीअं थींदी। ग्रेट ग्रैंड फादर त ब्रह्मा आहे न, जो थी करे वियो हुनजो गायन कंदा रहंदा आहिनि। पोइ ज़रूरु उहे ईंदा। जो बि त्योहार आदि ॻाईंदा आहिनि इहे सभु थी करे विया पोइ थींदा। हिन समय सभु त्योहार थी विया आहिनि, रक्षाबंधन आदि सभिनि जो राज बाप असांखे अची करे ॿुधायो अथई। तव्हां बाप जा ॿार आहियो त पावन बि ज़रूरु ठहिणो पए। पर त पावन बाप खे सॾु कंदा आहिनि त बाप रास्तो ॿुधाईंदा आहिनि कि कीअं असां पावन ठही सघंदा आहियूं। कल्प जंहिं वरसो वरितो उहो एक्यूरेट हलंदा रहंदा आहिनि। उहो ई एक्यूरेट हलंदो रहंदो न। जेतिरो वरसो वठो उहो ई एक्यूरेट हलंदा रहंदा आहिनि। तव्हां बि साक्षी थी करे ॾिसंदा आहियो, बाप दादा बि साक्षी थी करे ॾिसंदा आहिनि। इहे केसि ताईं ऊच पद पाए सघंदा आहिनि। असां बि साक्षी थी करे ॾिसंदा आहियूं, बाबा बि ॾिसनि था। इहे केसि ताईं ऊच पद पाए सघंदा आहियूं। तव्हां बि साक्षी थी करे ॾिसंदा आहियो न। इन्हनि जा कैरेक्टर्स कीअं आहिनि। टीचर खे त सभु मालूम रहंदो आहे। केतिरनि खे आपसमान ठाहींदा आहिनि, केतिरो समय यादि में रहंदा आहिनि। पहिरियों त बुद्धि में इहो यादि रखिणो खपे कि इहा गॉड फादरली यूनिवर्सिटी आहे। ऐं असांखे कल्ह बाबा चई न, यादि करो असांखे पढ़ाइण वारो केरु, गॉड फादर ई टीचर ठही करे असांखे पढ़ाईंदा। यूनिवर्सिटी आहे ई नॉलेज जे लाइ। उहा हद जी यूनिवर्सिटी या बेहद जी यूनिवर्सिटी। दुर्गति सां सदगति, हेल सां हेवन ठाहिण वारो उहो हिकु बाप ई आहे। दुर्गति सां सदगति थींदी आहे असांजी, हेल खां हेवन ठाहिण वारो उहो हिकु बाप ई आहे। हाणे बाप सां गॾु असां बि हिन दुनिया खे हेवन था ठाहियूं। बाप जी दृष्टि त सभी आत्माउनि तरफ़ पवंदी आहे। सभिनि जो कल्याण करिणो आहे, वापसि वठी हलणो आहे न सिर्फ़ु तव्हांखे परंतु सॼी वर्ल्ड जी आत्माउनि खे बाबा यादि कंदा रहंदा आहिनि। उन्हनि में पढ़ाईंदा ॿारनि खे आहिनि, लेकिन यादि बाबा पूरी दुनिया खे कंदा आहिनि। प्रकृति योनियूं सभिनि खे कंदा आहिनि। हुननि में पढ़ाईंदे तव्हां ॿारनि खे आहिनि। इहे बि सम्झंदा आहियो जीअं नंबरवार जो आया उहो पोइ ईंदा बि ईअं ई। नंबरवार जो जीअं आया उहो ईंदा बि ईअं ई। सभु आत्माऊं नंबरवार ईंदियूं वेंदियूं। मथां खां हेठि जीअं आयासीं वापसि असां मथे नंबरवार ई वेंदासीं।
पोइ नंबरवार ई हेठि ईंदा वेंदासीं। ईअं नंबरवार ईंदे ई नंबरवार हाणे असांखे सभु ठही वेंदा, पोइ नंबरवार वेंदासीं, पोइ वरी नंबरवार ईंदासीं। इहे बि सम्झाईंदा आहिनि बाबा, जीअं नंबरवार आया हूअं ई नंबरवार वेंदा बि असां। पहिरियों बाबा चईंदा न, पहिरियों सूर्यवंशी घरानो वेंदो, वॾा वॾा जो हूंदा, पोइ उन्हनि जी पिछाड़ी उन्हनि जी प्रजा उहे सभु वेंदियूं, पोइ उन खां इस्लामी, बौद्धी, क्रिश्चन, इहे नंबरवार सभु धर्म वारी पहिरियों मुख्य आत्मायूं वेंदियूं, पोइ उन जी पिछाड़ी सभु आत्मायूं हली हलंदियूं। जीअं त शिव बाबा जी पूरी बारात वेंदी। बाबा चईंदा न, मां माला ठाहिण आयो आहियां हिते। इहे बि सम्झायो जी नंबरवार जो आया उहो पोइ वेंदा बि ईअं। सभु आत्मायूं नंबरवार ईंदियूं आहिनि। तव्हां बि नंबरवार कीअं ईंदा उहो सभु सम्झाइबो आहे। न कल्प पहिरियों जो थियो उहो ई थींदो। इहे बि तव्हांखे सम्झायो आहे। तव्हां पोइ कीअं नई दुनिया में असां ईंदासीं, इहे बि बाबा असांखे सम्झाए थी। पोइ असां वापसि नई दुनिया में कीअं ईंदासीं। नंबरवार जो नई दुनिया में ईंदा उन्हनि खे ई सम्झाइबो आहे। जीअं नंबरवार ईंदा न त उन्हनि खे ई सम्झाईंदा बाबा। तव्हां ॿार बाप खे ॼाणण सां पंहिंजी धर्म खे ऐं सभु धर्मनि जी सॼे झाड़ खे ॼाणे वेंदा आहियो। इन में कुझु बि मांगण जी दरकार न आहे, आशीर्वाद बि न। लिखंदा आहिनि बाबा दया करो, कृपा करो। बाप त कुझु बि न कंदा। बाप त आया ई आहिनि रास्तो ॿुधाइण। ड्रामा में मुंहिंजो पार्ट इहा आहे सभिनि खे पावन ठाहिण जो। ड्रामा में मुंहिंजो पार्ट इहा सभिनि खे पावन ठाहिण जो। ईअं ई पाठ वॼाईंदो आहे जी कल्प वॼायो हुयो। जो पास्ट थियो सुठो हुओ बुरो ड्रामा में हुयो, है न। ड्रामा जी ॻाल्हि खे पको करो। चिंतन कोई ॻाल्हि जो न करिणो आहे। असां अॻियां वधंदा रहंदा आहियूं। इहो बेहद जो ड्रामो आहे। सॼो चकर पूरो थी पोइ रिपीट थियणो आहे। जो जहिड़ो पुरुषार्थ कंदो ईअं ई पद पाईंदा आहिनि। मांगण जी दरकार न आहे। भक्ति मार्ग में तव्हां अथाह मांगियो, हाणे सभी पैसा ख़लास करे ॾिनो। इहे सभु ड्रामा में ठहियलु आहे। उहो सिर्फ़ु सम्झाईंदा आहिनि। अधु कलाक भक्ति कंदा आहिनि, शास्त्र पढ़ंदा, केतिरो ख़र्चो आदि थींदो आहे न। हाणे तव्हां सभिनि खे कुझु बि ख़र्चो करण जी दरकार न आहे। बाप त दाता आहे। दाता खे ॾेई करे दाता खे दरकार न आहे। हाणे त तव्हांखे कुझु बि ख़र्च करण जी दरकार न आहे। बाप त दाता आहे न। दाता खे दरकार न आहे कुझु बि ॾियण जी। सभु तव्हां पाण पंहिंजे लाइ ई कंदा आहिनि भक्ति मार्ग में। उहो त आया ई आहिनि असांखे ॾियण लाइ। इहे न सम्झो असां शिव बाबा खे ॾिनो आहे। शिव बाबा सां त ॾाढो मिलंदो आहे। तव्हां हिते वठण आया आहियो बाबा खां। टीचर बस स्टूडेंट वठण लाइ वेंदो आहे। हुन लौकिक बाप टीचर गुरू सां त तव्हां केतिरो घाटो ई पायो। लौकिक बाप टीचर गुरू सां त असां घाटो ई पायो न। हाणे बाप खे ॿारनि खे श्रीमत ते हलणो आहे तॾहिं ऊच पद पाए सघंदा। लौकिक बाप टीचर सां त असां घाटो ई पायो। हाणे बाप खे ॿारनि खे श्रीमत ते हलणो आहे तॾहिं असां ऊच पद पाए सघंदासीं। त हाणे असांखे बाबा जी श्रीमत ते हली करे असां ऊच पद पाए सघंदासीं। शिव बाबा आहे डबल श्री। तव्हां ठाहींदा आहियो सिंगल श्री लक्ष्मी श्री नारायण चईंदा आहिनि। श्री विष्णु खे श्री चईंदासीं छो जो 2 जॉइंट आहिनि। पोइ बि ॿिन्हिनि खे ठाहींदो केरु आहे? जो हिकु श्री आहे। बाक़ी श्री त कोई हूंदो न आहे। अॼुकल्ह त श्री लक्ष्मी श्री नारायण, श्री लक्ष्मी नारायण, श्री राम सीता बि नाम रखी छॾंदा आहिनि। मतिलबु डबल नाम ख़ुदि ते रखी छॾंदा आहिनि। त ॿारनि खे सभु धारण करे ख़ुशी में रहणो आहे। बाबा चईंदा आहिनि त तव्हां ॿारनि खे सभु धारण करे ख़ुशी में रहणो आहे। छा ख़ुशी में रहणो आहे कि असां गॉड फादरली यूनिवर्सिटी में पढ़ूं था। असांखे स्वर्ग जी बादशाही थी मिले। श्री शिव बाबा असांखे श्री लक्ष्मी श्री नारायण जहिड़ो ठाहे थो।
की रोज वरसों असांखे बाबा ॾिए थो न, असांखे कुझु मांगण जी दरकार न आहे, बाबा आप ई असांखे सभु कुझु ॾेई सघंदो आहे। अॼुकल्ह स्पिरिचुअल कॉन्फ्रेंस बि थींदी रहंदी आहे, परंतु स्पिरिचुअल जो अर्थ न सम्झंदा आहिनि। रूहानी नॉलेज त सिवाइ हिक जे कोई ॾेई न सघे। रूहनि जो बाप ई रूहानी नॉलेज ॾेई सघंदो आहे। बाप सभी रूहनि जो बाप आहे, उन्हनि खे स्पिरिचुअल चइबो आहे। फिलॉसफी खे स्पिरिचुअल चई ॾींदा आहिनि। इहे त सम्झंदा आहियो, इहे जंगल आहे, सभु हिक ॿिए खे दुख ई ॾींदा रहंदा आहिनि। तव्हां ॼाणंदा आहियो अहिंसा परमो देवी देवता धर्म ॻायल आहे न। अहिंसा मतिलबु ॿई प्रकार जी हिंसा न करणी आहे। हुते कोई मारपीट आदि न थींदी आहे। गुस्सो करणु इहे बि हिंसा थी वई। गुस्सो करणु इहे बि हिंसा थी वई। पोइ सेमी हिंसा चओ, कुझु बि चओ, हुते कोई मारपीट आदि थींदी न आहे। गुस्सो करणु इहे बि हिंसा थी वई। पोइ सेमी हिंसा चओ, कुझु बि चओ। हिते त बिल्कुलु अहिंसक ठहिणो आहे असांखे। हाणे हिते बिल्कुलु ई अहिंसक ठहिणो आहे। व्यर्थ संकल्प बि न करणा आहिनि। एतिरो शुद्ध पावन ठहिणो आहे। कोई बि मनसा वाचा कर्मणा ख़राबु ॻाल्हि न थियणी खपे। कोई पुलिस आदि में कमु कंदा आहिनि त उन्हनि में बि युक्ति सां कमु कढाइणो खपे। मतिलबु पुलिस आदि में बि आहिनि त कॾहिं उन्हनि खे मारणो पवंदो आहे, उल्टो सुठो चइणो पवंदो आहे, पर उते बि युक्ति सां कमु कढो। जेसि ताईं थी सघे प्यार सां कमु कढणो खपे। जेसि ताईं थी सघे प्यार सां कमु कढणो खपे। बाबा त पंहिंजो अनुभव आहे, बाबा खे प्यार सां पंहिंजो कमु कढी छॾींदा आहिनि। हिन में ॾाढी युक्ति खपे। असांखे घर में या किथे बि असांखे लड़ाई झगड़ो न करिणो आहे। असांखे ॾाढी युक्ति सां प्यार सां पंहिंजो कमु कढणो आहे। प्यार सां सभिनि सां पंहिंजो कमु कढी वठो। कोई हिंसा आदि जी ॻाल्हि न आहे। ॾाढो प्यार सां कंहिंखे सम्झाइणो आहे। कीअं हिक जो 100 गुणा दंड पवंदो आहे। ॾाढो प्यार सां असांखे सम्झाइणो आहे। कीअं हिक जो 100 गुणा दंड पवंदो आहे। जीअं ग़रीब जो हिकु रुपये जो दान 1000 डबल ट्रिपल थी करे, मतिलबु ग़रीब जो हिकु मतिलबु साहूकार जा लख, त उन हिसाब सां उनखे मिलंदो आहे। उअं ई अगरि हिकु असां गुनाह कयो, बाबा जी श्रीमत ते हली करे अगरि असां ग़लती हलंदे हिकु ग़लती बि कई, बाबा से प्रतिज्ञा करण खां पोइ हुनजो 100 गुणा दंड पवंदो। इन करे ॾाढो ई सावधानी सां असांखे जीवन में हलणो आहे। अच्छा, मीठी सिकिल जे ॿारनि प्रति माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार, असां दुख हरता सुख हरता बाप जा ॿार, इन करे कंहिंखे बि दुख न ॾियणो आहे। एम ऑब्जेक्ट खे साम्हूं रखी दैवी गुण धारण करणु आहे। आप समान ठाहिण जी सेवा करो। ॿियो आहे ड्रामा जे हर पार्ट खे ॼाणंदे हुए कोई बि बीती ॻाल्हि जो चिंतन न करणो। मनसा वाचा कर्मणा, कोई ख़राबु कर्म न थिए, इहे असांखे ध्यानु ॾेई करे डबल अहिंसक ठहिणो आहे। मनसा वाचा कर्मणा, कोई बि ख़राबु कर्म न थिए, इहे ध्यानु ॾेई करे असांखे डबल अहिंसक ठहिणो आहे। वरदान आहे हिकु बाप खे कंपेनियन ठाहिण व हुन जी कंपनी में रहण वारा संपूर्ण पवित्र आत्मा ठहो। संपूर्ण पवित्र आत्मा उहा आहे जंहिंजे संकल्प ऐं स्वप्न में बि ब्रह्मचार्य जी धारणा हुजे, जो हर क़दम में ब्रह्मा बाप जे आचरण ते हलण वारो हुजे, जो हर क़दम ते ब्रह्मा बाप जे आचरण ते हलण वारो हुजे। पवित्रता जो अर्थ आहे सदा बाप खे कंपेनियन ठाहिण, बाप जी कंपनी में रहण। संगठन जी कंपनी, परिवार जी स्नेह जी मर्यादा अलॻि चीज़ आहे, लेकिन बाप जे कारण हिते ही संगठन जी स्नेह जी कंपनी आहे न, त बाप न हुजे त परिवार किथां हुजे। त इन करे ही बि सोने जी जंजीर में न फसो, बाबा खे न छॾो।
बाबा बीज आहे, बीज खे कॾहिं बि भुलिजणो न खपे। स्लोगन आहे, कहिड़े बि प्रभाव में प्रभावित थियणो न आहे, ज्ञान जो प्रभाव विझण वारा ठहो। कंहिंजे प्रभाव में प्रभावित न थियणो, असांखे पंहिंजे ज्ञान जो प्रभाव सर्व ते विझणो। अच्छा, ओम शांति। बाबा खे यादि करो।